नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जहॾो मां ख़बर ॾींदा आहियूं त जहॾो वेझो ॻोठ अब्दुलरशीद होत में 50 साला अमरशी वल्द रामसन क़ोली जो वण में टिंगेल लाश हथायो। इतला त जहॾो पुलिस सरज़मीन ते पहुची लाश तहवील में वठी जहॾो RHC अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाईनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। फोती जी घरवारी चंपा ऐं पुटु राजू ॿुधायो त राति रामशी पंहिंजी न्याणी जी शादी जे मामले तां घर में भातियुनि सां कावड़ियल हो। मुसलसल गुर्बत सबबु काफ़ी परेशान हो। नाराज़गी ऐं परेशानी खां तंग अची हू घर ॿाहिरियां वण में रसो ॿधी फाहो खाई आपघात कयो। ॿिए तरफ़ राब्तो करण ते SHO जहॾो फरमान ॿुधायो आहे त लाश खे असां अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, पोस्टमार्टम करायो आहे। वधीक ख़बर रिपोर्ट अचण बाद पवंदी, जॾहिं त पुलिस जो वधीक चवण त जांच करे रहिया आहियूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।